कंधिया उभियों के तेरियों साड़ साड़ कन कनी सांगोस रजो के घोरस कयो घिड़न साड़ संधो तन गाए घिड़न जे या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब जल जलालहु मौला जेका भी ते सलवात पढ़ी से इन लख दुरूद पाक लख सलवात जो सवाब जिक्र जो सवाब कुल शरीफन जो सवाब दुरूदो करोड़ी दुरूदो खिजरी दुरूदो ताज जो सवाब ट्रेवी जे खैर जो सवाब न्याज जो सवाब लख सलवात जो सवाब बारगाह रिसालत में ताज दौरे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात के हदियतन तोहफतन पेश कयो से ऐ महबूब जे नूरी हतारो अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलाम अल्लाह अलैहा के पेश कयो से ऐं सानिए ज़हरा अम्मा ज़ैनब सलाम अल्लाह अलैहा के पेश कयो से ॾाढो आदम ॾाढी हवा के पेश कयो से ऐं महबूब जे नूरी हतारो अॼु 23 ज़ुल्क़द इमाम अली रज़ा सरदार जे योमे शहादत जो ॾींहुं इमाम अली रज़ा सरदार अलैहिस्सलाम के हदियतन तोहफतन पेश कयो से ॾाढो आदम कोट इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमनात के पेश कयो से साईं बादल फ़कीर साईं रहमतुल्लाह अलैह के ऐं ख़ुसूसतन जो के सलवात जो ताम ऐं कलाम जो सवाब ADPP मरहूम साईं ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साईं जो सवाब पेश कयो से बाबा मोहम्मद छुटल मंगी साईं के सलवात जो सवाब पेश कयो से मीर ग़ुलाम मुर्तज़ा भुगटी साईं के सलवात जो सवाब पेश कयो से मुझे अबे अमा के जेके भी दुआ में वेठा असांजा जेके भी वडड़ा हे फानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि के पेश कयो से मौला सभिनी के करीम आका जो पड़ोस नसीब फरमा मौला अॼो को साईं बाबा ग़ुलाम रसूल मंगी साहब जो ख़ैर डॉक्टर अब्दुल रहीम साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला सखी इमाम रज़ा अलैहिस्सलाम जो वास्तो थिए साईं ADPP मरहूम साईं ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पाड़ो पाड़ो कचहरी ग़ुलामी नसीब फरमा साईं ग़ुलाम मुस्तफ़ा साईं जे पुटनि के क़यामत ताईं आबाद फरमा फ़कीर मोहम्मद साईं के फ़कीर मोहम्मद जे सभिनी भाइरनि के अमा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा डॉक्टर अब्दुल रहीम साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं ग़ुलाम रसूल साईं बाबा साईं मंगी साहब जे रोज़गारनि में पोखनि में इज़त में माल रिज़्क़ में बरकतूं अता फरमा जुमिले असां सभिनी जो अॼु बेड़ो तार आका जी सारी उम्मत के फ़िरके वारियत खां बचा ओ मौला असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान के पंहिंजे हिफ़्ज़ अमानत फरमा सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक़ में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा ऐं मौला अॼु इमाम अली रज़ा सरदार जे शहादत जो ॾिहाड़े तोखे इमाम अली रज़ा सरदार जो वास्तो थिए मुंहिंजी दिलि जी तमन्ना आहे त पाकिस्तान में हिकिड़ो ॾींहुं मल्हायो वेंदो हर साल जंहिंजो नालो रखूं योमे सलवात जंहिंमें सॼे मुल्क खे मोकल हुजे सुबुह खां वठी इशा ताईं महबूब जी सलवातूं सॼे पाकिस्तान में सॼी दुनिया में पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा साईं अब्दुल लतीफ़ बुर्ड़ो साईं जा
ओ मौला दुख दर्द गुरबतों दूर फरमा आमीन। हाकिम अली शेख साहब जा बेड़ा पार फरमा आमीन। गुलजार अली साईं जा बेड़ा पार फरमा आमीन। अज जुमले असां सभनी जा बेड़ा पार फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूलुल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद नारे हैदरी